बोडीजी में ॻोठाणनि बासर पारां ड्रेनेज जो पानी वाटर कोर्स में छोड़ करण खिलाफ़ एहतजाज कयो। खरड़ो शहर जे रहवासियुनि ॿुधायो त डॉक्टर अली कासिम जाफ़री ड्रेनेज जो पानी अली माइनर में छोड़ करे पियो। हुननि चयो त झर जो पानी मिठो न हुअण करे हू अली माइनर जो पानी वापराईंदा आहिनि, जंहिंमें गंदो पानी छोड़ थियण सबबि केतिरियूं बीमारियूं पैदा थींदियूं। डॉक्टर अली कासिम जाफ़री आहे जेको ड्रेनेज जो पानी असांजे अली माइनर में लाहे थो पियो ऐं उन ड्रेनेज जे पाणी सां असांजे केतिरियूं बीमारियूं पैदा थियूं। जेको इहो पाणी असांजे खेड़े ताईं वेंदो आहे ऐं असां वटि पहाड़ आहे, हेठि झरी पाणी असांखे कोई बि मुहैया न आहे ऐं असां इन पाणी मां ई पाणी पीअंदा बि आहियूं, असांजो माल बि पीअंदो आहे ऐं असांजूं बनियूं बि उन पाणी सां ई थींदियूं आहिनि। ऐं जेकॾहिं इहो पाणी वेंदो त असांजूं बनियूं बि ख़राबु थी सघनि थियूं, उन सां गॾोगॾु असांजा माण्हू बीमार थी सघनि था, असांजो माल बि बीमार थी सघे थो। अॻवाननि चयो त खेनि अली माइनर में गंदो पानी छोड़ करणु क़बूल न आहे, तंहिं करे हू आला अख़्तियारनि खे नोटिस वठण जी अपील कनि था। हुन पंहिंजो ड्रेनेज सिस्टम सॼो जेको अली माइनर में लाइण चाहे थो, जेको असांखे कतई नामंज़ूर आहे। असां बस वारे सभिनी इदारनि खे, कानून नाफ़िज़ कंदड़ खे ऐं ह्यूमन राइट्स खे, सेक्रेटरी एग्रीकल्चर, सेक्रेटरी लॉ, सेक्रेटरी पब्लिक हेल्थ, सेक्रेटरी हेल्थ खे ऐं वज़ीर आला सिंध खे ऐं चीफ जस्टिस साहिब खे अपील था कयूं त इहो फौरी तौर ते मनसूबो ख़तमु करायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।